नंढिन नंढिन ॻाल्हियुनि ते हथियार सिधा, इहो सभु छा आहे? चकर खान हे इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। सावल छा जी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे? फ़ैसिलो मूं कयो ऐं फ़ैसिले में छोकिरी जो संग चटी में तव्हांखे ॾिनो, जॾहिं त छोकिरी हैदर सां शादी करणु न पई चाहे ऐं छोकिरी जो पीउ बि राज़ी न हुयो ऐं छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां सिकू सां निकिरी वई ऐं तव्हां हैदर जो निकाह ज़बरदस्ती सिकू जी भेण सां कराए छॾियो, त पोइ हिसाब बराबरि थी वियो। हाणे ॿी छोकिरी जी ज़िंदगी बर्बाद करणु तव्हांखे मां कोन ॾींदुसि। चकर खान मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिकु गुड़ खाइण वारो माण्हू ॿिए खे थो चवे त गुड़ खाइण सां सिहत ख़राबु थींदी आहे। हा, ईअं ई आहे न। तव्हां मुंहिंजी भेण जी ज़िंदगी त ख़राबु करे चुका आहियो, हाणे हिकु ॿी छोकिरी जी ज़िंदगी तबाह करण जे पोयां अची पिया हो। इहा त हक़ीक़त आहे न, ऐं तव्हांखे को बि ख़्यालु न आहे। चकर खान जॾहिं त इहा सोच तव्हांखे रखणु खपे। बस सावल बस, तूं केरु थींदो आहीं मुंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ मथां आङुर खणण वारो? मां केरु थींदो आहियां? चकर खान शायदि तव्हां भुलिजी रहिया हो त मां उहो बदनसीब भेण जो भाउ आहियां जेको तो जहिड़े अयार जी मिठड़ियुनि मिठड़ियुनि ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद करे हिकु अयाश। सावल, ज़ुबान खे लगाम ॾे। सच ॿुधण जी सहप ख़तम थी चुकी आहे। बाक़ी रही हिन निकाह जी ॻाल्हि त हिन निकाह खे हाणे मां रोकींदुसि। मां